अॼु जी जेका रेसिपी आहे तमामु सिंपल आहे, ईज़ी आहे। अॼु असां सयुनि जो जेको ज़र्दो आहे उहो तयारु था कयूं, जंहिंमें यकीनन तव्हांखे सयूं खपनि। खंडु असां हिन में ऐड कंदासीं। अगेन ज़र्दे जो रंग आहे त जीअं थोरो ख़ुशि रंग थी वेंदियूं। खंडु तव्हां हिन में ऐड कंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। ऐं तलो बनास्पति गिह में असां इनखे तयारु कंदासीं, ठाहींदासीं। त मां हितां ऐड थी कयां तलो बनास्पति गिह, थोरो शामिलु कंदासीं, जंहिंमें जेके असां जूं सयूं आहिनि उन्हनि खे सुठे तरीक़े सां कंदासीं फ्राई। अच्छा, ख़ुशबू जे लाइ असां इन में ऐड था कयूं नंढड़ा फोटा। मोस्टली असांजा जेके बि मिठा आहिनि उन्हनि में असां नंढड़ो फोटो थी वियो, दारचीनी थी वई, इन्हनि जो इस्तेमालु कंदा आहियूं त ख़ुशबू तमामु सुठी ईंदी आहे। ऐं एज़ अ माउथ फ्रेशनर बि तव्हां इनखे यूज़ करे सघो था, नंढड़नि फोटनि खे। चलो, पेट जे लाइ इलाही सुठा हूंदा आहिनि नंढड़ा फोटा, इन्हनि खे इस्तेमालु करणु खपे। जेकॾहिं पेट ख़राबु हुजे ॿारनि जो, वॾनि जो, त इन में कहवे में तव्हां इनखे ऐड कयो। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जॾहिं तव्हां ठाहियो, हिकु ॿ नंढड़ो फोटो शामिलु कयो, चाहे अञा बि ख़ुशबूदार ऐं ज़बरदस्ती थी वञे। थोरो ऐड कंदासीं। ऐं इन खां बाद में जेके नॉर्मल असांजे सयूं मार्केट में अवेलेबल आहिनि उन्हनि सां ई तव्हां इन्हनि खे तयारु कयो। उहे ऐड कंदासीं, थोरे सुठे तरीक़े सां इनखे भुञंदासीं। ऐं पोइ उन खां बाद में तव्हां इन में ऐड कंदव थोरो, अच्छा, शीरो। इन में के माण्हू अलॻि बि तयारु कंदा आहिनि, त पाणी ऐं खंडु जेको आहे सो उनजो शीरो कयो। ऐं शीरे तयारु करण खां बाद में उहो शीरो तव्हां शामिलु कयो इन भुॻल जेके सयूं आहिनि उन्हनि में। पर असां इहो कंदासीं त खंडु ऐड करे ऐं पोइ पाणी शामिलु कंदासीं, उनखे बॉइल कंदासीं त उहो डिज़ोल्व थी वेंदी खंडु उन में। अच्छा, थोरो इन में जेको ज़र्दे जो रंग आहे उहो बि शामिलु था कयूं, जीअं कलर थोरो सुठो थी वञे, ज़बरदस्त थी वञे। ख़ासि तौर ते जेकॾहिं मां इफ़्तार जी ॻाल्हि कयां त दिलि वाक़ई चवंदी आहे त मिठो बि हुजे, कुझु नमकीन बि हुजे ऐं चटपटो बि हुजे। दिलि चवंदी आहे त हर क़िस्म जो जेको टेस्ट आहे उहो हुजणु खपे। त थोरो थोरो ज़रूरु तयारु करे सघो था, क्वांटिटी घटि रखो ऐं सर्विंग साइज़िस नंढड़ो हुजे त पंहिंजे घर वारनि जी ऐं असां जूं जेके बि ॾिसण वारियूं अमड़ आहिनि, भेनर आहिनि, उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त घर वारनि जी पसंदि जी हुजे। इफ़्तार हुजे, सहरी हुजे, हर कोई रोज़ो बि रखे थो, त उन्हनि जे पसंदि जा जेके लवाज़मात आहिनि उहे दस्तरख़्वान ते ज़रूरु मौजूदु हुजनि। ऐं दुआ बि करणु खपे त अल्लाह पाक असां सभिनीनि जे दस्तरख़्वान खे वसी करे। चलो जी, थोरो हुनखे फ्राई था कयूं। ज़र्दे जो रंग मां हिन में शामिलु कयो आहे। रेसिपी तमामु सिंपल आहे, तमामु ईज़ी ऐं आसान आहे। अच्छा, इन में थोरो असां रूह अफ़ज़ा बि ऐड कंदासीं, सुठो लॻंदो, कलर बि सुठो खणी ईंदो। ऐं जॾहिं असां इनखे सर्व कंदासीं त थोरो रूह अफ़ज़ा मथां ड्रिज़ल करे पोइ तव्हां इनखे सर्व कयो। ईद ते बि तव्हां इनखे तयारु करे सघो था, ठाहे सघो था। तमामु ज़बरदस्त तयारु थींदियूं आहिनि, ॾाढो क्विक बि थींदियूं आहिनि। नंढड़ा ॿार इलाही शौक़ सां खाईंदा आहिनि, जंहिंखे मिठो पसंदि हूंदो आहे। तयारु बि जल्दी थी वेंदियूं आहिनि, तव्हां झटपट तयारु करे उन्हनि खे ॾेई सघो था। सहरीअ में स्पेशली इलाही तयारु थींदियूं आहिनि, खजला ऐं फेनी त आहे ई, पर सयुनि जो बि इलाही रवाजु आहे असांजे घरनि में। त खीर वारियूं या मिठियूं सयूं, उन्हनि जे मथां जेको आहे सो खंडु विझी, ॻुड़ु विझी उहे इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। चलो, थोरी ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे, थोरी हिकु ॿ मिंट इनखे अञा भुञंदासीं। उन खां बाद में मां इन में खंडु ऐं शामिलु कंदमि पाणी। स्पॉन्सर्स जा नाला खणंदा हलूं, तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल प्रो ग्रोथ फॉर्मूला, जेको तव्हांजे ॿारनि खे ठाहे थो हायर, स्ट्रॉन्गर ऐं एनर्जेटिक। पाउचिस में बि आहे, टिन में आहे, बॉटल में आहे। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा ऐं डिफरेंट पैकेजिंग में दस्तियाबु आहे। ॾाढी ईज़ी ऐं कन्वीनियंट इन्हनि जी बॉटल आहे। हिकिड़े तवील अरसे खां वठी माण्हुनि जो एतमाद इन्हनि खे हासिलु आहे। त रूह अफ़ज़ा, इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स, जेके तमामु ज़बरदस्त आहिनि, MSG फ्री आहिनि। हिकिड़ी
ज़बरदस्त इन्हनि जी वैरायटी ऐं रेंज आहे। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे।